वालेकुम। मौसम जे अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। ताज़ा तरीन मौसम में जेके हिन वक़्तु एक्टिविटीज़ जारी आहिनि उन्हनि जे बारे में अपडेट इन करे असां ॾियूं पिया त काफ़ी दोस्तनि मैसेज कया, फ़ोन कया त असां वटि कमु हली रहियो आहे थ्रेशर जो, कणिक साफ़ करे रहिया आहिनि ऐं केॾी महिल बरसाति पइजी सघे थी। त सभिनी हारी भाइरनि खे, ज़मींदार भाइरनि खे मुतला थो कजे त सिंध जे सरहदुनि जे अंदरि हिन वक़्तु सिस्टम चंद हंधनि ते एक्टिव आहे, जिन में लंगर पार्कर जे पासे हिकिड़ी जाइ आहे उते एक्टिव आहे। उनखां अलावा हैदराबाद ऐं शहदादपुर जे विच में एक्टिव आहे ऐं उनखां पोइ कंबर वारी साइड ते एक्टिव आहे ऐं दादू वारे इलाइक़े में एक्टिव आहे। इहे 3-4 हंधनि ते सिस्टम जेको आहे एक्टिव आहे। बरसाति हली रही आहे पर बरसाति एतिरी घणी न आहे जो नुक़सानकार चइजे। हवाऊं थी सघनि थियूं त तेज़ हलनि। सो हाणे अव्हांखे असां कोशिशि कयूं था त अव्हांखे सॼी जेका आहे पोज़ीशन ॾेखारिजे सही तरह सां, त जीअं तव्हां अंदाज़ो करे सघो त किथे किथे खिवण हली रही आहे ऐं बादलनि जो चुरपुर जो तरीक़ेकार कहिड़ो आहे, रुख कहिड़ो आहे। बादलनि जो रुख ॾिसी सघो था, अंदाज़ो लॻाए सघो था त ओलह खां ओभर तरफ़ हली रहिया आहिनि। हाणे हलूं था असां खिवण जे तरफ़। जी हा, ही अची वियासीं असां खिवण जे इंडिकेटर वटि। हिन में जोही वारा इलाइक़ा, दादू मेहड़ ऐं उन सां भरपासे वारा इलाइक़ा कीरथर ताईं ऐं कच्छ जो इलाइक़ो, उते बरसाति हली रही आहे। ऐं इन खां अलावा जेकोबाद में बरसाति थी आहे पर हिन वक़्तु उन में जेका बंदिश अची वई आहे, बूंदाबांदी हूंदी या हल्की बरसाति हूंदी। इन खां पोइ अछड़े थर जे इलाइक़े में खिपरो खां मथे बरसाति थी आहे थोरी घणी, ऐं हैदराबाद खां शहदादपुर ताईं ऐं कुझु सांगड़ वारे पासे बरसाति जा ककर थोरा ताक़तवर आहिनि, जिन में हाला जा इलाइक़ा, सईदाबाद जा इलाइक़ा, उन्हनि में कुझु एक्टिव बरसाति जा ककर मौजूदु आहिनि। त उते बरसाति आहे। ऐं ॿियो लंगर पार्कर वारो इलाइक़ो। त इन्हनि खां इलाइक़नि खां अलावा किथे बि हिन वक़्तु सिंध में बरसाति न आहे, जिन जो बि थ्रेशर जो कमकार आहे, कमकार जारी रखो। छाकाणि त जेकॾहिं तव्हां कमकार न कंदो ऐं डिले कंदो या डिॼी वेंदो त नुक़सानु थी सघे थो। जल्दी जल्दी कमु ख़तमु कयो ऐं उमेदु आहे त अॼु राति सिस्टम आहिस्ते आहिस्ते कमज़ोर थींदो ऐं बरसाति जो मिक़दारु तमामु घटि थी सघे थो, जेको सिर्फ़ु फुड़ ताईं महदूद थी सघे थो। जिन इलाइक़नि में हिन वक़्तु एक्टिव आहिनि, ककर एक्टिव आहिनि ऐं अव्हां जे कमकार में घणो रुखनो न पवंदो। ऐं सुभाणे जी मालूमात तव्हांखे ॾियूं त सुभाणे ऐं अॼु राति जो जेको वक़्तु आहे इन में तव्हां जेको बि लाबारे जो कमु आहे, कणिक जो साफ़ु करण जो कमु आहे, उहो कराए वठो, थ्रेशर जो कमु कराए वठो त जीअं अव्हांजो कमु निकिरी वञे। छो त सुभाणे बरसाति जो ॾींहुं आहे ऐं उनखां पोइ अॻिलो ॾींहुं जेको ईंदो उन में बि बरसाति मुमकिन आहे त किथे किथे सिंध में पए। त इहा हुई अॼु जी रिपोर्ट। असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं पेज लाइक कंदा ऐं असांजे चैनल खे ख़ासि तौर ते सर्च करे ऐं अव्हां अपडेट ॾिसी सघो था।